नाज़रीन, ईपलो जी यूसी भाडोर जे ॻोठ वंगर में पोरियत अहमद जी बीमारी ऐं गुरबत वारी ख़बरुनि मेहरान टीवी ते नशर थियण खां पोइ समाजी वर्करनि 2 महीननि जो राशन ऐं 50,000 रुख रक़म ॾेई संदसि माली मदद कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था सैयद शफ़कत हैदर जी ही रिपोर्ट। यूसी भाडूर जे ॻोठ विंगड़ वासी अहमद मफलूसी वारी ज़िंदगी में खटते पियल हो, जंहिं दौरान मेहरान टीवी ते ख़बर हलण बैदि संदसि माली तोड़े इलाज लाइ नामालूम माण्हुनि पारां 2 महीननि जे खाधे जो सामान ऐं 50,000 रुपया कैश रक़म ॾिनी वई आहे। असांखे मदद कयं, अटो सामान असांखे सभु कुझु मिलियो आहे। बाबा अटो आहे, चांवर आहे, साबण आहे, कैश पैसा बि ॾिनल आहे। बाबा अल्लाह करे चल कायम हुए, रब करे चल अॻवान हुए, अल्लाह उनखे नवाज़े। चाचे आमंद ॻोठ विंगड़ में जेको बे औलादी है मड़ो है ऐं उन्हनि जी जंहिं मदद कई है या अल्लाह उन्हनि खे अञा बि वधीक या अल्लाह उन्हनि खे मदद ॾिजे जेको हू उन्हनि जी सार संभाल लही सघे। ॻोठाणनि पारां चाचे अहमद जी मदद करण वारनि लाइ दुआ पण घुरी वई। कैमरामैन नजफ फकीर सां गॾु सैयद शफ़कत हैदर, मेहरान टीवी, ईपलो, थरपारकर।